खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे अहम ख़बरूं कराची खां इंटरमीडिएट साइंस जनरल ग्रुप जे सालियानी इम्तिहान 2023 जे नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त कंट्रोलर ज़हीर भुट्टो ऐं चेयरमैन इंटर बोर्ड नसीम मेमण पारां नतीजा पधिरा कया विया आहिनि। साइंस ग्रुप में फिज़ा जमाल 978 मार्कूं खणी पहिरें नंबर ते आहे। अवांखे अपडेट कयूं त इंटरमीडिएट साइंस जनरल ग्रुप जे सालियानी इम्तिहान 2023 जे नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। कंट्रोलर ज़हीर भुट्टो ऐं चेयरमैन इंटर बोर्ड नसीम मेमण पारां नतीजा पधिरा कया विया आहिनि। साइंस ग्रुप में फिज़ा जमाल 978 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन माणी आहे। फौजी अली 970 मार्कूं खणी ॿी ऐं आयशा 968 मार्कूं खणी टी पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। अवांखे ॿुधायूं त 7581 उम्मीदवार इम्तिहान में वेठा, जिन मां 4197 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। इम्तिहाननि में 176 उम्मीदवारनि A1 ग्रेड, 793 A ग्रेड, 1454 B ग्रेड हासिल कयो आहे। अवांखे अपडेट क्यू कराची खां त इंटरमीडिएट साइंस ग्रुप जे सालियानी इम्तिहान 2023 जे नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। कंट्रोलर ज़हीर भुट्टो ऐं चेयरमैन इंटर बोर्ड नसीम मेमण पारां नतीजा पधिरा कया विया आहिनि। साइंस ग्रुप में फिज़ा जमाल 978 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन माणी आहे। फौजी अली 970 मार्कूं खणी ॿी ऐं आयशा 968 मार्कूं खणी टी पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे कराची खां अल्ताफ़ चना। जी अल्ताफ़, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल रावेल इंटरमीडिएट तालीमी बोर्ड जे चेयरमैन प्रोफेसर नसीम मेमण ऐं कंट्रोलर ज़हीरुद्दीन भुट्टो पारां जनरल साइंस ग्रुप पार्ट 2 जा जेके सालियानी इम्तिहान 2023 जे नतीजनि जो ऐलान करे छॾियो आहे। हयातुल इस्लाम गर्ल्स कॉलेज जी शागिर्दाणी फिज़ा जमाल धीउ जमालुद्दीन कुरैशी 1100 मार्कुनि मां 978 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती आहे, जॾहिं त गवर्नमेंट कॉलेज फॉर मेन नाज़माबाद जे शागिर्द फौजी वलद नवाज़ अली 970 मार्कूं खणी जेको आहे उहा ॿी पोज़ीशन हासिल कई आहे, जॾहिं त बैरिया कॉलेज कारसाज़ जी शागिर्दाणी आशिया आसिफ धीउ आसिफ इस्माइल 968 मार्कूं खणी टी पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। कंट्रोलर इंटरमीडिएट बोर्ड ज़हीरुद्दीन भुट्टो जो चवणु आहे त इम्तिहाननि में 7670 उम्मीदवारनि रजिस्ट्रेशन हासिल कई ऐं हुन मां 7581 उम्मीदवारनि इम्तिहाननि में हिसो वरितो, जंहिंमां 4197 जेके उम्मीदवार आहिनि उहे इम्तिहाननि में कामयाब करार ॾिना विया। साइंस जे जनरल इम्तिहाननि में 176 उम्मीदवारनि A1 ग्रेड ऐं जॾहिं त 793 A ग्रेड ऐं 1454 B ग्रेड ऐं 1416 C ग्रेड ऐं 351 जेके शागिर्द आहिनि उन्हनि D ग्रेड हासिल कयो आहे ऐं 6 जेके आहिनि उहे उन्हनि A ग्रेड जेके आहिनि उहे मार्कूं हासिल कयूं आहिनि। अहिड़ो चवणु आहे कंट्रोलर इंटरमीडिएट बोर्ड ज़हीरुद्दीन भुट्टो जो, जंहिंमें जेको अॼु जनरल साइंस ग्रुप जा जेके 2023 पार्ट 2 जा जेके नतीजा पधिरा कया विया। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अल्ताफ़ चना।